अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इन्न अव्वल बैतिन वुज़िअ लिन्नासि लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिलआलमीन क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्न लिल्लाहि फ़ी कुल्लि यौमिन व लैलतिन इश्रीन व मिअतिन रहमह तंज़िलु अला हाज़ल बैत सित्तून लित्ताइफ़ीन व अर्बऊन लिलमुसल्लीन व इश्रून लिन्नाज़िरीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम। मुझे मुअज़्ज़ज़ मुहतरम मुकर्रम मुजाहिद मुवाहिद भाइरों दोस्तों बुज़ुर्गों, ज़मीन ते अल्लाह तबारक व तआला इबादत जे लाइ बाननि जी इबादत जे लाइ सभ खां पहिरीं जेको घर तामीर फ़रमायो उनखे तव्हां या असां काबतुल्लाह ऐं बैतुल्लाह चवंदा आहियूं। इन जी सभ खां पहिरीं तामीर जेका थी हुई उहा हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलातु वस्सलाम कई। शेखुल हदीस मौलाना ज़करिया रहमतुल्लाह अलैह लिखियो त आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां बि पहिरीं फ़रिश्तनि तामीर कई। तक़रीबन 2000 साल पहिरीं काबतुल्लाह जी तामीर फ़रिश्तनि कई हुई, आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जे वजूद खां बि अॻे। यानी ज़मीन जी इब्तिदा अल्लाह तबारक व तआला इन जगह कई जिते काबो तामीर थियल आहे। पोइ इते सभ खां पहिरीं फ़रिश्तनि काबे जी तामीर कई आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जे वजूद खां 2000 साल पहिरीं। पोइ वरी उन खां बाद में तामीर सैयदना इब्राहिम आदम अलैहिस्सलातु वस्सलाम कई। ईअं सम्झो त इहा ॿी तामीर हुई। उन खां बाद में आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जो पुटु हुयो शीस अलैहिस्सलातु वस्सलाम, उन बि काबतुल्लाह जी तामीर कई। शीस अलैहिस्सलातु वस्सलाम पैगंबर गुज़रिया, मशहूर हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जो फ़र्ज़ंद गुज़रिया, उन काबतुल्लाह जी तामीर कई। चौथे नंबर ते काबतुल्लाह जी तामीर जलीलुल क़द्र पैगंबर सैयदना इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम कई। उन जो तज़किरो कलाम मुक़द्दस में आहे। पहिरियों जेके तामीरात आहिनि उन्हनि जो तज़किरो तारीख़ ऐं रिवायात जे अंदरि अचे थो पियो, पर इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जेका तामीर कई उन जो ज़िक्र कलाम मुक़द्दस क़ुरान शरीफ़ में पहिरें सिपारे। वइज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैति व इस्माईल, जॾहिं उहो वक़्तु बि यादि करण जे क़ाबिल आहे जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम काबतुल्लाह जी तामीर कनि पिया। नक्शो सम्झाइण वारो जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम हो, गारो ठाहे करे सिरूं खणी करे ॾियण वारो इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम हुयो, रखण वारो सिद्ध करण वारो इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम। पोइ इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे जिस्म खां जॾहिं मथे वेही भितूं काबे जूं, पोइ हिकिड़े पथर ते पेर रखियऊं। उन पथर खे अल्लाह तबारक व तआला हुकुम ॾिनो त इब्राहिम जीअं चवई तीअं कजां। उहो पथर मथे इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो मथे थी त मथे ते पियो, हेठि थी त हेठि थिए पियो।
दुरुस्त शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि। सैयदना इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम तामीर कई उन पत्थर ते जंहिं ते चढ़ी करे इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम तामीर कनि पिया, उनखे मक़ाम इब्राहिम जो नालो ॾिनो वियो। अॼु बि उन जे मथां इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जा क़दम ऐं निशानात मौजूदु आहिनि। काबतुल्लाह जे पासे में हिकिड़ो कुब्बो ठहियलु आहे सोन ऐं शीशे जे सां, उन कुब्बे जे अंदरि इहो पियो आहे। केर बि माण्हू झुकी करे ॾिसंदो त इहो पत्थर वाज़े तौर ते नज़र थो अचे ऐं क़दमात इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम बि वाज़े नज़र अचनि था। इहा तामीर चौथे नंबर ते ही जेका सैयदना इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम काबतुल्लाह जी कई हुई। इहा 23 गज़ 9 गज़ मथे हुई डिघी ऐं 30 गज़ ड्रेघ में हुई ऐं 23 गज़ वेकर में हुई। इहो काबतुल्लाह जो नक्शो जिब्रील अलैहिस्सलाम ॿुधायो हो जेको हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम तयारु कयो। 9 गज़ मथे, 30 गज़ डिघी ऐं 23 गज़ वेकरी। पर हिन में छत न हुई, गैर मुसक़्क़फ़ हुई, उन में छत ठहियल कोन हुई, बाक़ी सॼी 4 दीवारूं हुयूं। इहा चौथी तामीर हुई जेका सैयदना इब्राहिम अला नबीना व अलैहिस्सलातु वस्सलाम कई हुई। उन खां बाद में इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जो पुट जी इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम शादी कई ही क़ौम उमालका मंझां। उहो कबीलो अची हिते आबाद थियो मके में। पोइ काबतुल्लाह अॻिते पोइ हिते थियो शायदि को मसइलो थियो त वरी क़ौम उमालका वारनि उन काबे जी तामीर कई हुई। इहे 5 तामीर हुई। 6 नंबर ते क़ौम जुरहम, उहा बि अची काबे जे पासे में अची आबाद थी, पोइ उन काबतुल्लाह जी तामीर कई। 7 नंबर ते काबतुल्लाह जी तामीर करण वारो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो 5 नंबर ते ॾाढो मुबारक कुसी बिन किलाब तामीर कई हुई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वालिद जो नालो मोहम्मद बिन अब्दुल्ला बिन अब्दुल मुत्तलिब बिन हाशिम बिन अब्द मुनाफ बिन कुसी। 5 नंबर ते वालिद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾाढो कुसी बिन किलाब हुयो, उन काबतुल्लाह जी तामीर कई हुई जेका वञी 7 नंबर ते बीहे थी पई। कुसी वॾो ज़हीन माण्हू, वॾो होशियारु माण्हू हुयो। उन जे बारे में अचे थो पियो, हिकिड़े माण्हू अची पुछियुसि, मुंहिंजी ॾाची गुम थी वई आहे। हिन चयो तुंहिंजी ॾाची? हा साईं। उन जा अॻियां 2 ॾंद भॻल आहिनि। कुसी चयो तुंहिंजी ॾाची जा अॻियां 2 ॾंद भॻल आहिनि। हिन चयो हा। जेको ॾाची ॻोल्हण आयो न उनखे ख़ुशी थी, हिन अमर मुंहिंजी ॾाची ॾिठी आहे। हा वाक़ई में हुनजा 2 ॾंद अॻियां भॻल हुआ। ठीकु आहे। उन जी हिकिड़ी अखि बि एबदार हुई, न पई ॾिसी सघे। त मालिक अञा वधीक ख़ुशि थियो, चए हा वाक़ई में हुनजी हिकिड़ी अखि एबदार, हिकिड़ी अखि न पियो ॾिसी सघे, न पई ॾिसी सघे। हाणे हिन मालिक खे पक थी वई त हिन यकीन मुंहिंजी ॾाची ॾिठी, हाणे मूंखे मिली वेंदी। अदा पोइ हिन चयो त अदा तुंहिंजी ॾाची मूं ॾिठी ई कोन्हे, पर हितां मां अचां पियो रस्ते मां त मूं ॾिठो त हेॾां बि सावक हुई, हेॾां बि सावक हुई। मूं ॾिठो त कंहिं जानवर मुंहुं हयो आहे, पर विच तां 2 ॾंदनि जे न हुजण जे करे कुझु विच रहिजी पियो वञे। हेॾां बि चक लॻल हुजे, हेॾां बि कंहिं पते खे चक लॻे पियो या कंहिं झाड़ी खे चक लॻे पियो, सावक खे चक लॻे पियो, त विच रहिजी पियो वञे, हेॾां बि खाइजी पियो, हेॾां बि खाइजी पियो। मूं चयो त पक उन जानवर खाधो आहे जंहिंजा अॻियां 2 ॾंद कोन। नंबर 2 उठ जेको आहे उनजी आदत आहे, साॼे पासे खां बि खाईंदो, खाॿे पासे बि खाईंदो। हिकु हंधि बीह करे यको खाए ईअं कोन, उनजो मिज़ाज आहे। मूं ॾिठो त खाॿे पासे खां जेको आहे न उहो त खाधल हुयो गाह, पर साॼे पासे खां अहिड़ो खाधल कोन्हे। मूं सम्झी त इहो जेको जानवर खाई वियो आहे न उनजी अखि कोन्हे, या अखि खां ॾिसी नथो सघे।
हुन सलाम कयो, वाक़ई में तूं वॾो ज़हीन आहीं, होशियारु माण्हू आहीं, मुंहिंजो जानवर ॾिठो कोन अथई पर तो हुन जी अलामात सही ॿुधायूं बिल्कुलु। इन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो 5 नंबर ते ॾाढो इन काबतुल्लाह जी तामीर कई। 6 नंबर ते काबतुल्लाह जी तामीर कई ही कुरैश मक्का। कुरैश मक्का काबतुल्लाह जी तामीर कई हुई। इहा तामीर इंतिहाई मशहूर आहे। उन वक़्तु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी उमिरि 25 साल हुई। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी उमिरि 25 साल हुई। कुरैश मक्का चयो त बाबा काबे जी तामीर कयूं था ऐं इन में हराम जो पैसो न हणंदासीं, सिर्फ़ु हलाल जो पैसो हुजे। सभिनी इन ॻाल्हि ते इत्तिफ़ाक़ कयो ऐं अव्हांखे गुज़ारिश करे छॾियां त जंहिं बि दोस्त वटि हराम जो पैसो हुजे उहो मस्जिद में न ॾे, उन मां ज़कात बि न कढे, उन मां क़ुर्बानी बि न करे। हराम जे पैसनि मां इहे ख़ैर जा कम करणु सम्झो त गुनाह आहे, सम्झो त न बल्कि यकीनन गुनाह आहे। सिर्फ़ु नफ़ली सदको करे सघिजे थो, उन में बि सवाब जी नियत न आहे रखणी बसि। बाक़ी मस्जिद जे अंदरि बि ॾियणु सही कोन्हे, क़ुर्बानी करणु बि सही कोन्हे, ज़कात बि हुनजी न ॾिबी, ॾींदो त माण्हू गुनाहगार थींदो। दुरूद शरीफ़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद। मुशरिकीन मक्का कुरैश मक्का ख़्यालु कयो त हाणे अल्लाह जे घर जी तामीर कयूं त हराम जो पैसो जंहिं वटि बि हुजे न, महिरबानी कयो हिन में शामिलु न करे। पोइ जॾहिं हलाल जमा कयो वियो उहो थोरो हो, काबे जी तामीर ई न पई थिए। पोइ इहो जेको हतीम निकितल आहे न, काबतुल्लाह जे पासे में हिकिड़ी दीवार आहे माण्हू जेतिरी, इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जेका तामीर कई ही नदी आहे एॾे वॾे काबे जी कई, ड्रेग में वेकर में एॾो वॾो या ड्रेग में। पर पोइ मुशरिकीन मक्का ॾिठो हलाल जा पैसा थोरा न, एॾी तामीर थींदी कोन, पोइ उन्हनि थोरे इन पासे खे छॾे ॾिनो, बाक़ी खां अची करे तामीर करे मथे ठाहे छॾियो। हाणे जेकॾहिं केरु हतीम में वञी 2 रकात नफ़िल पढ़ंदो त ईअं सम्झो उन काबतुल्लाह जे अंदरि 2 रकातूं नफ़िल पढ़ियूं। माण्हू विढ़ंदा आहिनि पिया, हल धिका पिया ॾींदा आहिनि 2 रकातूं पढ़नि। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखणु घुरिजे त इंसान जी अज़मत मथे आहे इन 2 रकातुनि खां, कंहिंखे धिका न ॾिजनि। अजर अस्वद ते चुमी ॾियण जे लाइ जेको माण्हू हशर था कनि अलाह जी पनाह, इंसान जी इज़त वधीक आहे, कंहिंखे धिको न ॾिबो, कंहिंखे धकु न हणिबो, कंहिंखे ठोशो न हणिबो, कंहिंखे ठूठ न हणिबी। इज़त सां जॻह मिले थी त ठीकु आहे, न त माण्हू परे रहे बसि, ख़ैरु आहे। कुरैश मक्का जंहिं महिल तामीर कई, हजरे अस्वद खे लॻाइण जंहिं महिल वारी आई त उन्हनि में सरदार घणा हुआ। हिकिड़ो सरदार चयो असां आणंदासीं, ॿियो सरदार चयो असां न सभु कंदासीं, टियों सरदार चयो असां हिते रखंदासीं। अची तलवारूं निकितियूं ऐं विढ़ण जे लाइ तयारु थी विया। सफ़ा खून ख़राबे जे वेझो अची मामिलो पहुतो। एॾा ज़ालिम हुया जो इन एतिरे मसइले जे मथां तलवारूं कढी बीह रहिया। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो थदा थियो, मां मशवरो थो ॾियां उन ते अमल कयो। मुंहिंजो मशवरो इहा त हिन हजरे अस्वद खे हिकिड़ी चादर ते रखूं था पिया, पोइ जेके बि सरदार आहिनि कबीलनि जा, पोइ 5 आहिनि 8 आहिनि 10 आहिनि, उहे सरदार अची करे हिन हिकिड़ी कुंडनि खां पासनि खां वठंदा अचनि कपिड़े खे ऐं खणी करे हजरे अस्वद जे पासे जिते हणंदासीं उते अची रखनि। पोइ तव्हां सभु मूंखे पंहिंजो वकील ठाहे छॾियो, मां तव्हांजे तरफ़ां ई खणी करे आराम सां हुनखे रखी छॾिया पिया। सभिनि खे इहो मशवरो ॾाढो वणियो ऐं पोइ ईअं ई कयो वियो। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे इन मशवरे जी बरकत सां जेके तलवारूं ॿाहिरि निकितल हुयूं ऐं रत वहाइण जे लाइ तयारु हुयूं, उहे तलवारूं वापसि हली हुयूं। अल्हम्दुलिल्लाह अमन थी वियो। इहा काबतुल्लाह जी 8 तामीर। उनखां पोइ 9 नंबर ते अब्दुल्ला बिन ज़ुबैर रज़ी अल्लाह ताला अन काबतुल्लाह जी तामीर कई। यज़ीदी टोले छा कयो हो, जॾहिं मक्कतुल मुकरमा ते हमिलो कयो हो ते हज़रत अब्दुल्ला बिन ज़ुबैर जी हुकूमत हुई मके ऐं मदीने में। पोइ यज़ीदी टोले अची करे बाहि वसाई मक्कतुल मुकरमा जे मथां, मिनजनीक जे ज़रिए सां बाहि वसाई वई, जंहिंजे नतीजे में काबतुल्लाह शहीद थी वियो। काबे जूं 3 दीवारूं, छत, इहे सभु शहीद थी, हिकिड़ी दीवार बीठी बसि।
सैयदना अब्दुल्ला बिन ज़ुबैर एतिरे अच्छा इहा हेॾां जंग हले पई पोइ यज़ीद मरी वियो यज़ीद मरी वियो त हाणे इतला पहुती भाउ असां सरदार मरी वियो त पोइ हथु कटी करे सॼो लश्कर वरी वापसि हलियो वियो सैयदना अब्दुल्ला बिन ज़ुबैर रज़ी अल्लाह ताला अन्हु काबतुल्लाह जी वरी तामीर फरमाई इहा 9 नंबर ते तामीर हुई सैयदना इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम हतीम ताईं काबतुल्लाह जी तामीर कई हुई कुरैश मक्का जेको आहे उन्हनि वटि हलाल पैसो थोरो हो लिहाज़ा हतीम खे ॿाहिरि कढी छॾियऊं ऐं पोइ थोरी काबतुल्लाह जी तामीर कयूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु दफ़ो बीबी आयशा खे फरमाया आयशा मुंहिंजो दिलि चए थो पियो त हिन काबतुल्लाह खे शहीद करे हिन यको उन तर्ज़ तामीर ते तामीर कयां जेका इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम कई पर ॾिसां थो हितां जा माण्हू जेके आहिनि उहे मुतनफ़िर थींदा चवंदा नयूं नयूं ॻाल्हियूं करे थो पियो ऐं नया नया कम ॾेखारे थो सम्झाए थो पियो ऐं कराए थो पियो ऐं ज़कातूं ऐं वरी ख़ैरातूं वरी निमाज़ूं अलाए कहिड़ा कहिड़ा अची हुकुम ॾिना अथई असांखे हिकिड़े महबूद जी अची दावत थो ॾिए हज़ारनि महबूदनि खे छॾे करे हाणे वरी काबतुल्लाह जी पोयां पियो आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो मूंखे इहो ख़ौफ़ न हुजे न त मुंहिंजो दिलि चए थो त काबतुल्लाह खे शहीद करे वरी वॾो कयांसि पर इहा ख़्वाहिश हज़रत अब्दुल्ला बिन ज़ुबैर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पूरी फरमाई काब हूअं ई शहीद थी चुको हुयो पोइ काबतुल्लाह खे सैयदना इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जी तामीर ते तामीर कयईं ऐं उहो हतीम जेको हींअर ॿाहिरि निकितल आहे इहो अंदरि थी वियो हाणे काबतुल्लाह ईअं डिघो थी वियो अच्छा कुरैश मक्का छा कयो हो त काबतुल्लाह जी जॾहिं तामीर कई हुई त हुनजो दरवाज़ो हिकिड़ो रखियो हो न उहो बि ज़मीन जी सतह खां मथे रखियो हो तव्हां त हर हिकु माण्हू वञी न सघे ऐं छत जूं जेके दीवारूं हुयूं उहे बि इलाही बुलंद कयूं तव्हां त ॾाकण खां सवाइ माण्हू चढ़ी न सघे मथे इहो कुरैश मक्का कयो पहिरियां हीअं कोन हुयो पोइ सैयदना अब्दुल्ला बिन ज़ुबैर रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको दरवाज़ो मथे हुनखे हेठि करे छॾियो सफ़ा ज़मीन सां सतह सां मिलाए छॾियो ऐं जेकी दीवारूं मथे हुयूं उन्हनि खे मथे ई रखियो हुयो उनखे छित ॾिनी वई बंदि कयो सही पर कुरैश मक्का हिकिड़ो दरवाज़ो रखियो बाबा असां सरदार आहियूं असां ई वेंदासीं हुन में या जेके असां इजाज़त ॾियूं उहो ई वञे पर अब्दुल्ला बिन ज़ुबैर रज़ी अल्लाह अन्हु छा कयो जो हुन काबे दरवाज़े खे हेठि कयो वियो हेठि करे वरी 2 दरवाज़ा न हिकिड़ो मशरिक़ी पासे दाख़िल थिए वरी मग़रिबी पासे निकिरी वञे रश बि न थिए जेके काबे में वञिणो हुजे आराम सां वञे इहा इस्लाह हज़रत अब्दुल्ला बिन ज़ुबैर रज़ी अल्लाह ताला ने कई काबतुल्लाह खे 2 दरवाज़ा ठाहिया विया हिकिड़ो जेको दरवाज़ो आहे हिकिड़ो इन पासे खां ॿियो इन जे आम्हूं साम्हूं सफ़ा ॿिए पासे खां हितां माण्हू दाख़िल थियनि परे पासे खां निकिरी अचनि इहा 64 हिजरी में सैयदना अब्दुल्ला बिन ज़ुबैर रज़ी अल्लाह अन्हु तामीर कई हुई कुझु सालनि खां पोइ 73 हिजरी में हज्जाज बिन यूसुफ पंहिंजे सरदार खे अब्दुल मलिक बिन मरवान ग़ालिबन उहो हुयो अब्दुल मलिक बिन मरवान खे ख़त लिखियो त अब्दुल्ला बिन ज़ुबैर काबतुल्लाह जी तामीर जेका नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में हुई उहा ख़तमु करे पंहिंजी तामीर ठाही अथई महिरबानी करे मूंखे इजाज़त ॾियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में जेको काबो हुयो मां ओड़ो ई ठाहियां अब बादशाह इजाज़त ॾेई छॾी भले तूं ठाहे छॾ हज्जाज बिन यूसुफ सॼे काबे खे शहीद कयो हतीम खे ॿाहिरि कढियईं दरवाज़ो हिकिड़ो रखी उनखे बि मथे करे छॾी 2 दरवाज़े मां हिकिड़ो दरवाज़ो बंदि थी वियो जेको नओं ठाहियो वियो ऐं ज़मीन जी सतह सां दरवाज़ो उनखे ख़तमु करे मथे कयो ऐं उन ई तर्ज़ ते अची हुजे तर्ज़ ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में हो बाद में वरी हिकिड़ो ॿियो बादशाह आयो उनजो इहो ख़्यालु हुयो त छो न मां काबतुल्लाह खे शहीद कयां वरी साॻी तर्ज़ ते कयां जेका नबी साईं जी ख़्वाहिश हुई इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जी तरफ़ ते इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह फ़तवो ॾिनो त हाणे जेको काबो आहे इनखे हिते छॾे ॾियो ईअं न थिए त सुभाणे काबतुल्लाह बादशाह जे हथ जो खिलोनो बणिजी वञे जेके वणेसि तीअं कंदो वरिते लिहाज़ा हाणे काबतुल्लाह खे हथु न लाहियो बसि पोइ हुन बादशाह मालिक बि इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह जे फ़तवे जो एतिराम कयो ऐं पोइ काबतुल्लाह खे पंहिंजी जॻह ते क़ाइमु ईंदा आहिनि रखियो इहो काबो अञा ताईं उन जॻह तर्ज़ तामीर ते मौजूदु आहे उनखां बाद में सुल्तान अहमद तुर्की हिकु दफ़ो सैलाब आयो एॾो सैलाब आयो काबतुल्लाह शहीद थी पोइ सुल्तान अहमद तुर्की
1021 हिजरी में काबतुल्लाह जी नए सिर तामीर कई ऐं उहा ई तामीर कई जेका नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में हुई। अब्दुल्ला बिन ऐं हज्जाज बिन यूसुफ जंहिंखे क़ाइमु रखियो नी जेका तामीर हींअर ताईं मौजूदु आहे इनखे रखियो। हतीम खे ॿाहिरि कढियो, दरवाज़ो हिकिड़ो, उहो बि ज़मीन जी सतह खां मथे। वरी हुन खां बाद में कुझु तामीरात भित दीवारूं जेके कुझु ख़स्ता थी वियूं, उन जेको मसालो लॻल हो मसालो कुझु किरियो ऐं छत बि थोरी ख़स्ता हाल थी वई हुई। त पोइ सुल्तान मुराद जे नाले सां 1039 हिजरी में उन काबतुल्लाह जी उनखे थोरी इस्लाह जी ज़रूरत हुआ, इस्लाह कई। बसि दीवारुनि खे सुठे नमूने सां पलस्तर कयो वियो, अंदरि जेको पलस्तर किरियो उहो उनखे हयो वियो, छतूं जेके ख़स्ता थी उनखे सुठे नमूने सां तयारु कयो बसि। ऐं पोइ बाद में शेखुल हदीस मौलाना ज़कीर रहमतुल्लाह लिखियो आहे 1337 हिजरी 67 हिजरी इमसाल फरमाया मुंहिंजे हिन साल में, यानी 1367 हिजरी में सुल्तान इब्न सऊद काबतुल्लाह जे दरवाज़े जा जेके कवाड़ आहिनि उहे बि चेंज कया ऐं दरवाज़ो बि चेंज कयो ऐं उहो पुराणो दरवाज़ो कढी करे नओं दरवाज़ो सुठो बहितरीनु हयो। इहे तक़रीबन तरमीमूं ऐं तामीरूं जेके काबतुल्लाह जूं थियूं उहे 13 अदद आहिनि, जेके आदम अलैहिस्सलातु वस्सलाम या फ़रिश्तनि खां वठी करे हींअर ताईं थींदियूं आयूं आहिनि। जअलल्लाहुल काबतल बैतल हराम क़ियामन लिन्नास। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त असां काबे खे माण्हुनि जे लाइ क़याम जो ज़रियो बणायो आहे। क़याम जो ज़रियो छा आहे, छा मतिलबु आहे? हिकिड़ो मतिलबु इहो आहे त जेसी काबो आहे तेसी माण्हू आहिनि, काबो ख़तमु थी वेंदो क़यामत अची वेंदी। या क़यामत जी निशानियुनि मंझां हिकिड़ी निशानी आहे काबतुल्लाह शहीद कयो वेंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो उहो लश्कर एॾो वॾो हूंदो जेको काबतुल्लाह खे शहीद कंदो, उहो हबशे मंझां ईंदो, कारे रंग जा हूंदा, लश्कर एॾो वॾो हूंदो जो हिकिड़ो हुनजो अॻियों अॻियों माण्हू हजरे अस्वद वटि हूंदो ऐं हुनजो आख़िरी माण्हू जेको आहे जिद्दे में समुंड वटि हूंदो। एॾो टिको लश्कर हूंदो सॼो। इहे काबतुल्लाह खे शहीद कंदा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो पंहिंजे ग़ैब जी अखियुनि सां, कशफ जी अखियुनि सां फरमायो मूंखे उहो माण्हू नज़र थो अचे जेको काबतुल्लाह जी हिकिड़ी सिर ड्राए थो पियो, शहीद कंदो काबे खे। हदीस मुबारक काबतुल्लाह शहीद थींदो, माण्हुनि जो क़याम ख़तमु, हाणे क़यामत जी शुरू थी वेंदी। ॿियो इहो आहे त जेसि ताईं, हिकिड़ो मतिलबु इहो आहे त काबो जेसी तामीर आहे तेसी ताईं इंसानियत बि रहंदी। ॿियो मतिलबु इहो आहे त काबतुल्लाह जो जेसी अदब ऐं एहतराम आहे तेसी ताईं इंसानियत बि रहंदी। काबे जो अदब ऐं एहतराम ख़तमु थी वेंदो त वरी क़यामत अची वेंदी। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह हिन दौर ते अञा ताईं काबे जो माण्हुनि जे दिलनि में एहतराम आहे, एहसास आहे। हता के असांखे हिते काबो नज़र नथो अचे पर असां काबे जी तरफ़ मुंहुं करे थुकंदासीं बि कोन, काबे जी तरफ़ वेही करे पेशाब बि कोन कंदासीं, काबे जी तरफ़ पुठी ॾेई करे बि पेशाब कोन कंदासीं, मुंहुं बि न आहे करणो, पुठी बि न आहे करणी काबे जी तरफ़। ऐं वाक़िअतनि मुस्लमान पंहिंजा बाथरूम अहिड़े तर्ज़ ते ठाहिनि था, न चेहरो ओॾां थो थिए न पुठी ओॾां थी थिए पेशाब पाखाने करण महिल। एहतराम आहे दिलनि में, पर वीचारा जेके बिल्डर आहिनि उहे ठाहिनि था, उन्हनि खे ख़बर न आहे, ॿुधायो वञे त वीचारा ख़बर बि न थी। हिते हिकिड़े घर में वियासीं, हिकिड़े दोस्त खे हॉस्टल में रहणो हुजे, उन हॉस्टल में वियासीं त उनजो जेका कमोड रखियलु हुयो उनजो मुंहुं सिधो काबतुल्लाह जी तरफ़। मूं हुन दोस्त खे चयो हिन कमरे खे छॾ या ॿियो को बंदोबस्तु कर या बाथरूम जे लाइ मस्जिद इस्तेमालु कर, हिते न वेहजां। छो? मुंहिंजो काबतुल्लाह जी तरफ़ पेशाब ऐं पाखाने करण महिल न चेहरो करिणो आहे न पुठी करणी आहे। इहो अदब आहे काबे जो। ऐं न ई वरी थुक उछलाइणी। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना फरमायो आहे जेकॾहिं केरु काबे जी तरफ़ थुक उछलाए थो हराम अमल करे थो। त काबो इंसाननि जे क़याम जो ज़रियो आहे। जेसी हिन जो अदब ऐं एहतराम हूंदो या जेसी पाण बनफ़्स नफ़ीस मौजूदु हूंदो क़यामत कोन ईंदी। अन इब्न अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्न लिल्लाहि फी कुल्लि यौमिन व लैलतिन 20 व 100 रहमह। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया रोज़ाना अल्लाह तबारक व तआला
120 रहमतूं काबतुल्लाह जे मथां नाज़िल फरमाए थो पियो। सितून लित्ताइफीन, उन मंझां 60 रहमतूं तवाफ़ करण वारनि जे मथां नाज़िल थियनि थियूं पियूं। व अर्बऊन लिल मुसल्लीन, ऐं 40 रहमतूं जेके आहिनि निमाज़ पढ़ण वारनि जे मथां नाज़िल थियनि थियूं पियूं। व 20 लिल नाज़िरीन, ऐं 20 रहमतूं जेके आहिनि उहे दीदार करण वारनि जे मथां नाज़िल थियनि थियूं पियूं। काबतुल्लाह जे अंदरि हिकिड़ो पथर लॻल आहे, उन पथर खे हजर अस्वद चइबो आहे। हजर अस्वद क़यामत जे ॾींहुं इन हाल में ईंदो जो हिनखे 2 अखियूं हूंदियूं, जिन सां ही ॾिसंदो, ज़बान हूंदी जंहिंसां ही ॻाल्हाईंदो। अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु जन फरमाइंदा, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन चवंदा फिल हजर वल्लाहि लयबअथन्नल्लाहु यौमल क़यामत, अल्लाह जो कसम, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अल्लाह जो कसम क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला हजर अस्वद खे खणी ईंदो। लहू ऐनान यबसुरु बिहिमा, हिनखे 2 अखियूं हूंदियूं, ॾिसंदो हिननि जे ज़रिए सां। व लिसानु यंतिकु बिही, ऐं हुनखे हिकिड़ी ज़बान हूंदी जंहिंसां ॻाल्हाईंदो। यशहदु अला मन इस्तलमहु बिहक़िन, जंहिं बि हिनखे सलाम कयो हूंदो उन जे हक़ में ई गवाही ॾींदो। सलाम करण जा 2 तरीक़ा आहिनि, या त बोसो ॾेई करे सलाम कजे, या इशारो ॾेई करे परे खां सलाम कजे। इहे 2 तरीक़ा आहिनि। जेको बि बोसो ॾेई करे सलाम कंदो उन जी बि गवाही ॾींदो, जेको परे खां सलाम करे थो पियो उन जी बि गवाही ॾींदो। पर जेको गवाही ॾिए थो पियो, जेको सलाम करे थो पियो, बेहक़ जो लफ़्ज़ इस्तेमालु थियो आहे, माना ईमान जी तस्दीक कंदड़ हुजे, ईमान वारो हुजे, मोमिन हुजे, अल्लाह जो बानो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां कलमो पढ़ण वारो हुजे, ग़ैर मुस्लिम जेकॾहिं सलाम कंदो त उहो क़बूल कोन थींदुसि। आयो हो न जॾहिं जन्नत मां, हींअर तव्हां ॾिसंदा जिन खे अलाह सां नसीब कयो आहे, अखियुनि सां ॾिसी आया आहिनि, सफ़ा बिल्कुलु कारो आहे, न त गूगल ते लिखो हजर अस्वद तस्वीर अची थी वञे। पर जॾहिं इहो नाज़िल थियो हुयो, जन्नत मां आयो हो, बिल्कुलु अछो खीर जहिड़ो सफ़ा। हदीस मुबारक में चयो, हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु जन फरमाइनि था, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, नुज़िलल हजरुल अस्वद वहुव अशद बयाज़म मिन लबन, जॾहिं हजर अस्वद खे लाथो वियो हो त इहो खीर खां वधीक अछो साफ़ सुथरो हुयो। फसवदत हो ख़ताया बनी आदम, तिरमिज़ी शरीफ़ जी रिवायत आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, इंसाननि जे गुनाहनि हिन खे कारो करे छॾियो। हिन में छिक आहे, छिकींदो आहे, जीअं की चुमी थो रेज़, बोसो थो रेज़, हुन जे गुनाहनि खे छिके थो, छिके 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 पाण कारो थी वियो। शेखुल हदीस मौलाना ज़किरिया रहमतुल्लाह अलैह लिखियो त तव्हां असांजे गुनाहनि खे छिके थो पियो हजर अस्वद, खीर जहिड़ो अछो कारो थी वियो। असां जॾहिं पाण गुनाह कयूं था पिया त असांजो दिलि केॾो कारो हूंदो, अंदाज़ो लॻायो इन ॻाल्हि मां। हिकिड़ो त असांखे ज़ाहिर तौरु अखियुनि सां नज़र अचे थो त गुनाहनि जो असरु क़बूल करण वारो वीचारो अहिड़ो कारो थी वियो, असांजे मथां हुन शफ़क़त कई, रहमत कई, पर असांजा पंहिंजा जेकॾहिं गुनाह आहिनि एतिरा 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 जो असां गाफ़िल लॻा पिया आहियूं, त असांजो दिलि केॾो कारो हूंदो। अल्लाह तबारक व तआला ताईं असांखे ईमान जी ज़िंदगी, ईमान ते मौत नसीब फरमाए। 15 जॻहियूं आहिनि जिते दुआ क़बूल थिए थी। हसन बसरी रहमतुल्लाह अलैह मके वारनि खे ख़त लिखियो त इहे अलाह साईं तव्हांखे नेमतूं ॾिनियूं आहिनि, इन नेमतुनि मां फ़ाइदो वठो। नंबर 1, तवाफ़ कंदे जेको माण्हू दुआ घुरंदो अल्लाह साईं क़बूल फरमाए थो। नंबर 2, मुल्तज़िम सां चिंबड़ी करे जेको दुआ घुरंदो अल्लाह साईं क़बूल फरमाए। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन चिंबड़ी चिंबड़ी दुआ घुरंदा मुल्तज़िम सां। नंबर 3, मीज़ाब रहमत, नेसारो जेको लॻल आहे उन नेसारे जे हेठां बीह करे दुआ घुरे अल्लाह साईं क़बूल फरमाए। नंबर 4, काबे जे अंदरि, तव्हां या असांजी पहुच न आहे अंदरि वञी सघूं, पर हती में वञी सघूं था, हती में जेको बीह करे दुआ घुरंदो ॼण काबे में आहे, अल्लाह साईं क़बूल फरमाए थो। ज़मज़म जे पीअण वक़्तु जेका माण्हू दुआ घुरंदो अल्लाह साईं क़बूल फरमाए थो। नंबर 6, सफ़ा ते बि दुआ क़बूल थिए थी, मरवा ते बि दुआ क़बूल थिए थी, इन्हनि जे दरमियान में माण्हू भॼंदो रहे थो उते बि दुआ क़बूल थिए थी, मक़ाम इब्राहिम वटि अची दुआ घुरे इते बि दुआ क़बूल थिए थी, अरफ़ात जे मैदान में दुआ घुरे उते बि क़बूल थिए थी, मुज़दलिफ़े में दुआ घुरे उते बि क़बूल थिए थी, मिना में दुआ घुरे उते बि क़बूल थिए थी, ऐं 13, 14, 15
टे शैतान जेके आहिनि इन्हनि खे कंकरियूं हणण महिल जेको माण्हू दुआ घुरे थो इहे बि दुआऊं क़बूल थियनि थियूं पयूं 15 जॻहियूं आहिनि काबतुल्लाह जे इर्द गिर्द में जेके अलाह तबारक व तआला क़बूल फरमाए थो पियो उते दुआ घुरे थो माण्हू अल्लाह खां दुआ आहे अल्लाह से बार बार पंहिंजे घर जी हाज़िरी नसीब फरमाए ईमान जी ज़िंदगी ईमान ते मौत नसीब फरमाए आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन जिन साथियुनि सुन्नत नाहे